हैदराबाद में खबर से शेयर कंदासीं। हैदराबाद वेझो अकरम में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। होसरी वेझो अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त अकरमबाग में हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। हैदराबाद में खबर सां शेयर कयूं पिया। हैदराबाद वेझो अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। हैदराबाद वेझो अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। होसरी वेझो अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त अकरमबाग में हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। हैदराबाद में खबर सां शेयर कयूं पिया। हैदराबाद वेझो अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। अकरमबाग में अणॼातल नौजवान जो लाश हितायो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त अकरमबाग में हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं नथूराम खां। जी नथूराम, आगाह कजो। जी बिल्कुल, ये अकरमबाग में नामालूम शख्स जो लाश हितायो है। हैदराबाद जो इलाइक़ो हुसड़ी उनजे पासे में ॻोठ आहे डॉक्टर कादिर बख्श सोलंकी, जितां लाश मिलंदो ॾिसी ॻोठण में पुलिस खे इतला कयो। पुलिस मूजिब इतला ते हुसड़ी वाक़े वारे हंधि पहुची लाश वाह मां कढाए वरितो आहे। पहुची नौजवान जी उमिरि अटकल 24 खां 25 साल ॿुधाई थी वञे, जॾहिं त लाश जी सुञाणप जेको आहे उहो न थी सघी आहे। हिन वक़्तु जेको आहे हितां पहुची शख्स जो लाश जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे, जिते उनखे जेको आहे अस्पताल जे मुर्दाखाने में रखायो वेंदो त जीअं सुञाणप थियण ते वारसियुनि हवाले कयो वञे। जी महिरबानी नथूराम तफ़सील ॾियण जे लाइ।